खिताब इंदुस वकील आले मोहम्मद खतीब आले मोहम्मद मौलवी फैज मोहम्मद अब्बासी साहब जन के तो मेंबर से अचन ज़ेबे मेंबर से ऐ ज़िक्र आले मोहम्मद मिली जुली करे आले मोहम्मद जी ज़ात पे बुलंद तर सलवात। सलवात पढ़ो नारे तकबीर बुलंद आवाज़ से नारे तकबीर नारे रिसालत या रसूल अल्लाह नारे रिसालत या रसूल अल्लाह नारे विलायत अलियन वाले अल्लाह नारे विलायत अलियन वाले अल्लाह नारे हैदरी या अली नारे हैदरी या अली हुसैनियत जिंदाबाद हुसैनियत जिंदाबाद यजीदियत मुर्दाबाद यजीदियत मुर्दाबाद अहले बैत जे दुश्मन ते लानत बेशुमार सलवात बुलंद अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सल्लल्लाहु अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यदना व नबीना व तबीब कुलूबना व शफ़ीए ज़ुनूबना मौलाना अबिल कासिम मुहम्मद वस्सलातु वस्सलामु अला अहले बैतिहि तय्यबीन ताहिरीन अल-मासूमीन अल-मज़लूमीन अल्लज़ीना अज़हबल्लाहु अन्हुमुर रिज्स व तहरहुम तत्हीरा अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मुहकमि किताबिहिल मुबीन बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम फ़अज़्ज़न मुअज़्ज़िनुन बैनहुम अन लानतुल्लाहि अलज़्ज़ालिमीन अल्लज़ीना यसुद्दूना अन सबीलिल्लाह व यब्गूनहा इवजा व हुम बिल आखिरति काफ़िरून सल्लल्लाहु अलैहि उन्हीं के सलवात अचे थी बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। वॾा वॾा गुनाह सलवात पढ़ण सां माफ़ थींदा आहिनि। बुलंद आवाज़ से सलवात अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। खालिक कायनात चोॾहं मासूमनि जे सदके
तमां सभिनी जो फर्श अज़ा ते अचणु क़बूल फरमाए। आमीन। ऐं इन ज़िक्र मुक़द्दस जे सदके असां तव्हांजा तमाम सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमाए। आमीन। बानियान जो ये तमाम तमाम मलंग मोमिनन जी हाज़िरी सभिनी जे क़बूलियत वास्ते सलवात बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद व आले मोहम्मद। इजाज़त है बिस्मिल्लाह। सूरत अराफ मां एक आयत मजीदा तिलावत कई है। ये सभिनी जी इजाज़त हुजे तो मां कुरान मां अली मौला जी विलायत पेश कयां। अल्लाह जो इरशाद थो थे फ़अज़्ज़न मुअज़्ज़िनुम बैनहुम। राज़ी तो वेठा हो। अल्लाह तो फरमाए क़यामत जे ॾींहुं मैदान महशर में एक मुअज़्ज़िन अज़ान जेके हाज़िर वेठा आहियो मां लफ़्ज़ चयो त क़यामत जे ॾींहुं अज़ान ईंदी। मुंहिंजो अज़ान जो लफ़्ज़ चवण तहां सामईन जे निगाहुनि में ज़हन में ॿ अज़ानूं ज़रूर अची वयूं हूंदियूं। हिकिड़ी अज़ान अस्सलातु खैरुम मिनन नौम। ॻाल्हायो। जॾहिं इहे लफ़्ज़ ॿुधण में अचनि सम्झी वेंदा आहियो त हुननि जी अज़ान। ॿी अज़ान ईंदी आहे अशहदु अन्न अलीयन अमीरुल मोमिनीन। नादान में समझंदो आहे त इहा हैदरन वारी अज़ान। बुलंद करे हैदरी सलवात पढ़ो आले मोहम्मद। अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद व आले मोहम्मद। हाणे ॾिसो अज़ान त अज़ान हिक में लफ़्ज़ आहिनि अस्सलातु खैरुम मिनन नौम। ॻाल्हायो वेठा आहियो। ॿी अज़ान में अशहदु अन्न अलीयन अमीरुल मोमिनीन। थके जो मां ज़ामिन न आहियां तवज्जो कजो। मां थो चवां मौलवी इहा खैरुम मिनन नौम थो चवे इहा मंझंद जो चई ॾेखार मां गाॾी इनाम। चलो जे मंझंद जो नथो चए शाम जो चई दे। सोमहणी महल चई मरी वेंदो इहो खैरुम मिनन नौम। ॿेपहरी टेपहरी सिजल थे सोमहणी न चवंदो। हाणे मलंगो जे तव्हांजी तावन ऐं दुआ हुजे त मां हिकु जुमिलो हदियो कयां तव्हांजी ख़िदमत में। मां थो चवां मुल्ले ऐं असां मलंग जे अज़ान में इहो ई त फ़र्क़ु आहे। हुन जी सुबुह जी अज़ान और आहे ॿेपहरीअ जी और आहे। लेकिन मलंग जो कमाल इहो आहे सुबुह भी अली सां मंझंदि भी अली सां रात भी अली। हथ बुलंद करे हैदरी। बोलो बोलो सखी लाल कलंदर। इमाम हुसैन कहाँ के आबा। अल्लाह तो फरमाए त क़यामत जे ॾींहुं भी अज़ान आई। हाणे भाईजान जे क़यामत जे ॾींहुं अज़ान थी अचे। हिते त असां वटि उसूल आहे अज़ान चाहे शियनि जी हुजे या हुननि जी सॾु थींदो आहे नमाज़ जे लाइ। महशर में त नमाज़ पढ़णी कोन्हे। चुप थी विया आहियो। महशर में त अज़ान छो थी अचे नमाज़ पढ़णी न आहे। अॼु ख़बर पई त जेका महशर वारी अज़ान आहे उहा नमाज जे लाइ न आहे। मालिक छा जे लाइ आहे लअनतुल्लाहि अला ज़ालिमीन। ज़ालिमन ते लानत ऐं तबरे वारी अज़ान। हाणे ॾिसो जॾहिं अज़ान ईंदी आहे त 5-7 मिंट वक़फ़ो थींदो आहे त माण्हू जमायती नमाज़ जे लाइ तयार थियनि वुज़ू करे वठनि तहारत कनि कठे अची इबादत हिक कंदा आहिनि जंहिंखे नमाज़ सॾिबो आहे। तवज्जो मुंहिंजे पासे रहे।
मां तो चवा यो अजान अग में तैयारी कराईंदी है तो इबादत कयो, लेकिन महशर वारी अजान तैयारी कराईंदी है तो ज़हरा जे कातिल ते लानत कयो। हाणे ई होई हिकड़ो राज दुनिया चवंदी है हूं शियन सां भत बिरादरी रखो, शादी गमीअ में वञो, लेकिन मजलिस कराइण कसरत को न। चुप थी वियो ना भाईजान छाजे करे, हालांकि जेकॾहिं शियो ख़राब आहे त हूअं बि त तालुक ख़तम। मजलिस जे करे तूं तालुकात छो थो टोड़े? अॼु ख़बर पई त इहो मजलिस खां नथो रोके, जेको एतराज थस त उहो ॿी शइ ते थस। साईं वञूं त सही, पोइ शियनि जा ज़ाकिर आलिम असां वारनि ते चुप थी विया आहियो, असां वारनि ते मिड़ई फटकार कराईंदा आहिनि। मां तो चवां तूं कहिड़े बि नस्ल जो आ, कहिड़े बि रंग जो आ, कहिड़े बि फिक्र जो आ, तूं इन खौफ खां मजलिस में नथो अचे त मतां तो वारे वॾे ते लानत थिए। तूं कसरनि में त न अची सघे, अल्लाह जो कसम खणी थो चवां, मैदान महशर में जो अल्लाह लानत करावई पोइ काॾे भॼण। मां एक अजीब लफ्ज़ तव्हांजे खिदमत में हदियो थो कयां। दुनिया चवंदी आहे त साईं ये शिया तबरो कंदा, तकजी पिया आहियो, शिया तबरो कंदा ऐं शियनि खे ॾस ॾिनो आहे कलंदर। ॻाल्हायो छो घबराइजी विया आहियो? शियनि खे तबरे जो दग लातो आहे भिटाई। तवज्जो कजो, छो जो असांखे कलंदर इहो ई ॾस ॾेई वियो आहे। हर आ किताबी के खाली जिक्र अली बुद लानत बरा किताब व साहिब किताब रा। कलंदर थो चे मां अली जे सग जो मलंग जो इहो ई अकीदो आ त जेको किताब, जेको सहीफो, जेका ज़ुबान, जेका दिल, जेको अकुल, जेको कलमो, जेका अज़ान, जेको किताब अली जे जिक्र खां खाली आ। लिखण वारे ते भी लानत आ, पढ़ण वारे असांखे कलंदर ॾस थो ॾे त जंहिं ज़िक्र में अली न हुजेव अहिड़े जे वेठो ई न। हाणे जेको किताब अलीअ खां रोके उहो किताब कम जो न, त पोइ जेको मुल्लो अलीअ खां रोके मां उन सां हथ कीअं? हथ बुलंद करे हैदरी। तवज्जो कजो, असांखे त ॾस ॾेई वियो कलंदर, घबराइजी वियो। तवज्जो, उन जी ताईद अॼु बि चैनलनि ते थिएव थी। डॉक्टर ताहिर कादरी खां कंहिं पुछा कयो त अल्लामा साहब अल्लाह कहिड़ा कम कंदो आहे? चुप थी वियो। वो बरेलवी मसलक जो आहे, को शियो त न आहे, लेकिन अल्लाह हक़ चवराईंदो आहे, चाहे गैर जी ज़बान हुजे या साहब। अल्लाह हक़ चवराईंदो। हाणे अल्लाह हिन खे पाबंद करे इहो जुमलो चवरायो जीअं मलंगनि खे तक़वियत मिले अक़ीदे ऐं ईमान जी। अल्लामा साहब खां पुछनि पिया मुहर्रम में अल्लाह कहिड़ा कम कंदो? चवे थो त अल्लाह जा कम ई ॿ आहिनि, मां उहे मेच कया त साॻियाई कम शियनि जा आहिनि। साॻियाई कम शियनि जा आहिनि जेके अल्लाह वारा आहिनि। पुछनि सा अल्लाह जा कहिड़ा कम आहिनि? चवे थो इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। अल्लाह या दुरूद पढ़ंदो आहे आले मोहम्मद ते। ॿियो कम इहो अथसि अली ऐं ज़हरा ऐं हुसैन जे दुश्मननि ते लानत कंदो आहे। अरे दुरूद बि असां ई पढ़ंदा आहियूं, लानत बि असां ई कंदा आहियूं। भई हथ बुलंद करे हैदरी। बोलो बोलो सखी लाल कलंदर। राज़ी बैठा हो सब? इमाम हुसैन वॾी हयाती में कहा अल्लाह क़यामत जे ॾींहुं तबरो थो करे। चुप थी वियो सब? हाणे सोचे हर कोई त
तो जॾहिं क़ुरान दसे थो त अल्लाह लानत कराईंदो त भई त साईं उहे लानती बि त हूंदा केड़नि ते लानत अॼु रुगो लानत जो लफ़्ज़ चओ ऐं मां हिकु लफ़्ज़ चवां पंजे इमाम जो फरमान त लानत लानतीअ खे कोह ते ॻोल्हे लही लानत लानतीअ खे ॻोल्हे लहंदी हाणे तवज्जो मां जेकॾहिं चयो त दुश्मन अली ते लानत तवज्जो कजो मां जेकॾहिं चयो त दुश्मन अली ते लानत त जेकॾहिं अलीअ जो दुश्मन काबे में हुजे थी विया आहियो एहराम बदल हुजेसि त बि लानत ॻोल्हे लहंदसि हाणे तवज्जो कर जे मदीने में हुजे अञा मां लफ़्ज़ मटाए थो पढ़ा जेकॾहिं मके में हुजे एहराम बदल अथसि त बि साईं शबीर शाह लानत ॻोल्हे लहंदसि जे मदीने में कंहिं सां कठे सुतल हुजे त बि लानत ॻोल्हे लहंदसि छो अल्लाह जो क़ुरान गवाही थो ॾे त जॾहिं शैतान खे लानत अर्श ते ॻोल्हे थी लहे त मके मदीने में बि ॻोल्हे समझा दुश्मन बिस्मिल्लाह असां का कॾहिं कमकार कॾहिं का फसल जे सीज़न इहा इबादत विसरी बि वेंदी अथव लेकिन अल्लाह ऐं मलाइकनि खां कॾहिं विसरी घबराइजी विया आहियो अल्लाह खां इहा तबरे वारी आदत मलाइकनि जो इहो लानत वारो वतीरो चुप थी विया आहियो इहो कॾहिं विसरंदो ई न मुंहिंजो इमाम अली थो फरमाए त अल्लाह कुझु अहिड़ा मलाइक बि पैदा कया चुप थी विया आहियो मलंगो अल्लाह कुझु अहिड़ा मलाइक बि बनाया है तवज्जो कजो साईं शबीर शाह जिन जे लाइ अली मौला थो फरमाए ला यसजुदून जेके सजदो न कंदा आहिनि ला यरकऊन रुकू न कंदा आहिनि न उहे तस्बीह पढ़ंदा आहिनि न उहे तमजीद पढ़ंदा आहिनि न उहे अल्लाहु अल्लाहु कंदा आहिनि अली मौला को पुछा कई मौला उहे छा कंदा आहिनि आवाज़ अमीरुल मोमिनीन आयो उहे मुझे विलायत जे दुश्मन हाथ बुलंद करे हैदरी राजी बुलंद आवाज से पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद बिस्मिल्लाह मालिक जॾहिं तबरो पाण थो कर असांखे कहिड़ी मजाल आहे जो असां इन इबादत खां हाणे तवज्जो जे नमाज़ अल्लाह वाजिब कई जे मां जेको चवां त साईं नमाज़ आहे ई कोन चवंदा साईं वॾो लान चुप थी विया साईं क़ुरान में हुकुम मौलवी फैज़ रोके साईं रोज़ो अल्लाह वाजिब कयो मां जेकॾहिं चवां त असां अब्बासिन ते न चवंदा त इहो लानती आहे हाणे जे नमाज़ रोज़ो हज ज़कात जिहाद अमर बिल मारूफ इहे जेकॾहिं अल्लाह शयूं वाजिब कयूं मां न कयां त मां लानती पोइ मुल्ला काथे मुंहुं लिकाईंदे अल्लाह मुबाहिले वारनि जे दुश्मननि ते लानत हथ बुलंद करे हैदरी रसूल जे दुश्मन ते अल्लाह लानत अली जे दुश्मन ते अल्लाह लानत कई अल्लाह ज़हरा जे दुश्मन ते लानत अल्लाह हसन जे दुश्मन ते लानत कई अल्लाह हुसैन जे दुश्मन ते लानत कई तू रसूल जे दुश्मन ते लानत करे थो अली ज़हरा जे दुश्मन ते भी त लानत करे दे वाह 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 वाह
मालिक के हक़ ते लानत चुप थी विया अल्लाह एक लफ्ज़ चयो जेको मुझे अज तकरीर जो उन्वान बिया अल्लाह फरमायो अल्लज़ीन यसुद्दून अन सबीलिल्लाह अल्लाह फरमायो लानत उन्हनि खे लॻंदी जेके सबील खां रोकीदा जेके सबील खां रोकीदा वयबगूनहा इवजा अल्लाह तो फरमाए जेके मुझी पाकीज़ा सबील मो ऐब कढंदा अल्लाह जो आवाज आयो लफ्ज़ लो भारी है वहुम बिल आखिरत काफिरून अल्लाह तो फरमाए जेको सबील खां रोक गई न उनके अल्लाह मा न सजजा इहो काफर जो पुत्र नारे हैदरी हाथ बुलंद करे हैदरी राजी बैठा हो जियो तवज्जो अल्लाह निशानी दसी तो जेको सबील खां रोके नस्ल केड़ो में हुजे रंग केड़ो में हुजे शहर केड़े में मां जॾहिं चयो हाणे हिते असां वटि बहराड़ी वारे माण्हुनि खे चवंदा साईं जेको रही भली शइ उन्हनि खे ख़बर कोन हुई अयाज़ कुमी जाफर जो तू ही ख़बर जेके उठ किताबनि जा पढ़ी वेठा आहिनि उन्हनि खे अली नज़र न आयो हिननि खे लाड़काने वारनि खे नज़र आयो मां तो चवां त जेके रसूल सां कठे हुया जेके रसूल सां कठे हुया मां नालो खणी बात गंदी छो कयां उन्हनि हिक दफ़े रसूल खां पुछा कयो हो रसूल फरमायो या अली अंत मिन्नी बिमंज़िलति हारून मिन मूसा इल्ला अन्नहु ला नबी बादी अली तू मुझे लाए इए जिया मूसा जे लाए हारून फर्क कोई हुआ त मुते नबूवत खत्म तो विलायत शुरू मुसलमानन जो बियो नंबर जाली पीर थियो चवे थो या रसूल अल्लाह इन्नमा मसल अलियन बि हारून तमा तमसील ॾिनी अली जी हारून सा व अन अल्लाह ज़कर हारून फिल कुरान वलम यज़कुर अलियन हारून जो जिक्र कुरान में आहे अली जो जिक्र कुरान में कोन है नबी जड़ को नहीं चए या एराबी गलीज़ल कल्ब अमा तस्मा कौल अल्लाह ताला हाज़ा सिरातु अलीन मुस्तकीम जाहिल कुरान न पढ़ियो थई है अली जो रस्तो एक सीधो रास्ता नारे हैदरी हाथ बुलंद करे हैदरी बिस्मिल्लाह तवज्जो करो वाफिज भाई वाह यो मेत मनकबा किताब वारे लिखियो इब्ने शाहजान समी त जडे रसूल जे होते पटके पाइण वारन खे रसूल जे कचहरी में वेहण वारन खे कुरान में अली नजर न आयो त 15वीं सदी जे मुल्ले खे अली वलीउल्लाह का मां एक जुमलो चवण जो चाहियां ऐं वा सब तहां मलंगन जी दिल वटो जुमलो हूंदो न हुजे मूंखे दाद न ॾिजो अॼु ख़बर पई जंहिं बि पगड़ीअ वारे खे कुरान में अली वलीउल्लाह नज़र न अचे उहो खलीफ़े जो मुरीद अली वारो थी हथ बुलंद करे हैदरी हाणे तवज्जो कर तहां मलंगन जे तसल्लीअ कई भिटाई घोट छा कोड़े किताबन में हर्फ मिलो ही है जे नजर करी नेक तो बिस्मिल्लाह ही हाणे कुरान मथे ते रख मौलवी जेते तो जे कदे मुजी माउ खे मुजी भेण खे मुजी नानी ॾाॾी खे कुरान पढ़ण न अचे वो कुरान जा वरक खोले पढ़ंदी आ बिस्मिल्लाह औज़ बिल्लाह नथी चवेन औज़ बिल्लाह औज़ बिल्लाह औज़ बिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह छोथी पढ़ी उनखे अली समझाए छॾियो आ त कुरान पढ़
पढ़ो या बिस्मिल्लाह पढ़ो गाल सागी घबराए जी सलावत पढ़ो आले मोहम्मद अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। अल्लाह मना करिए चुप थी वियो अल्लाह मना कई थो केड़ी वला तुते आसमन औ कफूर अल्लाह तो फरमाए खबरदार भूल जी डोही ऐं काफर जी इताअत ऐं चयो न मुझे जुमलो जाया करे से अल्लाह कुरान में तो फरमाए भूल जी गुनाहगार ऐं काफर जी चयो न वठिजो मां अञा छूट जा मां लफ्ज़ मटाए थो पढ़ां अल्लाह फरमाए थो कुरान में त काफर ऐं गुनाहगार जी तकलीद न कजो छो घबराए जी अल्लाह कुरान में मना थो करे त गुनाहगार जी तकलीद न कजो अज कुरान दस दिनो तकलीद मासूम जी थींदी तू केड़े भी मौलवी जो नालो खण कुरान ते हथ रख गुनाहगार या मासूम असा के तकलीद भी 14 अल्लाह कुरान में जालिम ऐं काफर जी भी निशानी दस तवज्जो कजो गुनाहगार जी भी निशानी दस अल्लाह तो फरमाए ला तक्तुम शहादा अल्लाह तो फरमाए खबरदार एक खास गवाही खे न लिखा कहां जी मर्जी केड़ी अल्लाह तो फरमाए ला तक्तुम शहादा खास हिकड़ी गवाही खे न लिखाए मालिक अगर कोई लिखाए अगर कोई लिखाए तवज्जो कजो हां मुंहिंजी अञा दिल वडी थी वई अल्लाह तो फरमाए फमन यक्तुमहा फइन्नहु आसिमुन कल्ब अल्लाह तो फरमाए जे कोई खास गवाही लिखाए पक्का सा समझ जा त दिल जो गुनाहगार वडो गुनाहगार इन जी दिल पलीत अगली आयत पढ़ी त अल्लाह मना थो करे वला तुते आसमन औ कफूरा गुनाहगार जी पैरवी न कजा हाने गुनाहगार कुरान थो दसे त जेको अली खे लिखाए वो वडो गुनाहगार हाथ बुलंद करे हैदरी अली अलैहि सलाम जे हर किस्म जा दुश्मन दलाना माशर दई करजी कयो लाने जमा सुलेमान नारे जियो जियो हयाती दुनिया सोची हां त सही शियन जी अजान वधी हां हाणे वरी चवनि था शियन जो तशहूद हां हलिया मां तो कुरान सां मिलाए हाय हां जी मां तो कुरान सां मिलाए हां तवज्जो अल्लाह मना खबरदार गुनाहगार ऐं काफर जी चयो न वठिजो पैरवी न कजो तकलीद न कजो अगला लफ्ज़ मन्ना इन लिल खैर एड़े जो भी चयो न वठिजा वही त साईं जेको खैर खो रोकींदो अलाए कहिड़े ख्याल में वेठा जेको खैर खो रोकंदो उन जो भी चयो न वठिजो पुछ जाए न उन खो त मां पढ़ाया न अरे जंखे खैर जी खबर ही न हाणे तवज्जो कजो तहां असां शिया मिली कर चाहे घर हिकु हुजे त बि अज़ान मटाईंदा न आहियूं चाहे आबादी लखन में हुजे त बि अज़ान सागी घर हिकु हुजे त बि अज़ान सागी साईं शबीर शाह असां बुलंद आवाज़ में चवंदा आहियूं हैया अला खैरिल अमल कोई त हुजे यार फकीर जी ॻाल्हि समझे हैया
उन जे तरफ जेको अमलन में खैर जेको अमलन जो खैर ॻाल्हायो छो घबराइजी विया आहियो हाणे तवज्जो कजो इहो ॻोल्हियो त खैरुल अमल केरु पहिरियों अमल समझो पोइ खैर खे ॻोल्हियो नमाज़ अमल ॻाल्हाईंदव त मुंहिंजी बि दिलि चवंदी रोज़ो अमल हज अमल ज़कात अमल अल्लाह जो नबी गदीर में चवे थो सलमान इन्हनि खे सॾु कर हय्या अला खैरुल अमल नमाज़ न पढ़ाईंदो मान विलायत रसीदो हथ बुलंद करे हैदरी राज़ी त वेठा हो तवज्जो करो आखिरी जुमलो मन्ना इन लिल खैर जेको खैर खो रोकींदो हुजे तवज्जो मां हिकु लफ़्ज़ चवां हय्या अला खैरुल अमल अचो खैर जे तरफ़ अचो खैर जे तरफ़ अॼु ख़बर पई जंहिं जे बि अमल में इहो खैर न आहे न मौलवीअ जो वरी खैर एॾो जुमलो खाई जंहिं जे बि अमल में मुमताज़ साईं इहो खैर कोन्हे उन मुल्ला मौलवीअ जो हशर में खैर कोन्हे हाणे तवज्जो सोचींदो वेही त इहो खैर छा अचो अॼु ॾींहं ताईं असां ख़ासि करे विलाई मातमनि सां हो मुल्ला नफ़रत कंदो साईं विलाई इहो तशद्दुद आहे पर जे 2000 ॾेसि अचु साईं जनाज़ो पढ़ इहो न सोचींदो त इहो नमाज़ी हुयो कार जो किरायो मिले हाज़िर साईं मौलवी पहुतो तवज्जो कर जेको चवंदो आहे न त विलायत आहे ई कोन अॼु ॾिस त मां कीअं थो हुनखे पकड़ायां तव्हांजे आॾो जेकॾहिं जनाज़ो रखी नमाज़ शुरू कयईं तकबीर हयईं चौथी तकबीर खां पोइ इहो जुमलो चवंदो अल्लाहुम्मा इन हाज़ा अब्दुक मालिक ही तुंहिंजो बंदो वब्नो अब्दिक तुंहिंजे बंदे जो पुटु तवज्जो कजो नज़ल बिक तो वटो नाज़िल थियो इची पकड़जांस अरे मरण वारो अब्बासी इहो नाज़िल थियो त मुकारो थई अली पैदा कीअं थो थी सखीलाल मुखे मां पिया मुखे पीउ पिया कोई मुझो जनाज़ो पढ़ाए लफ्ज़ साॻिया चवंदो नज़ल बिक मालिक तो वटो नाज़िल थियो उडी नथो मरे बंदा ॼमन नथा नाज़िल था थियनि त सरदार वरी कीअं नथा नज़ल बिक तो वटो नाज़िल थियो हाणे चई जो अक़ीदो त नमाज़ पढ़बी आहे त अल्लाह खे आॾो समझो थी वियो अल्लाह खे आॾो समझी नमाज़ पढ़बी आहे अक़ीदो इहो रखबो उते लफ़्ज़ चवंदो अल्लाहुम्मा इन्ना हाज़ा अब्दुक वब्नु अब्दिक नज़ल बिक व अंत खैरु मंज़ूलिन बिक अल्लाहुम्मा इन्ना ला नअलमु मिन्हु इल्ला खैर मालिक हिन मरण वारे जे बारे में मुखे खैर खां सवा ॿी का ख़बर मालिक हिन मरण वारे जे बाबा मां मौलवीअ खे खैर खां सवा ॿी का ख़बर ई न पुछा कजोसि बात में इहो अल्लाह जे आॾो कूड़ छो थी वियो इहो अल्लाह जे आॾो कूड़ छो हले इहो मरण वारो तोसां कथे नमाज़ पढ़ इहो तोसां रोज़ो अफ़्तार कंदो हो पोइ कूड़ छो हले त मूंखे खैर खां सवा ॿी का ख़बर ई न आहे हिन जे बारे में मौलवी ॾियारी खनी चवंदो बाबा खैर मां मुराद विलायत इहा ख़बर आहे त हे अली अली कंदो Hey!
खैर जी माना है अली जी तो हाने अजान में भी सोच हैया अला खैरिल अमर चुप थी अचो अली जे विलायत मां सॾु कयो अचो अली जे विलायत अचो अली जे विलायत जे तरफ़ ही वाल पोस्टर लगा पिया अल्लामा अयाज कुनी थो अचे जाफर जतोई थो अचे कामरान भी थो अचे पर जेकॾहिं इहे हुजनि ऐं मां वेठो पढ़ो चवंदो न त हीअ वेसा घाती असांखे घुराई कहिड़े जे नाले फैज़ले त असां रोज़ ॿुधंदा आहियूं जंहिंजे करे असां तकलीफ़ कई आहे उहो त आहे ई कोन पोइ जंहिंजे पुठियों नमाज़ पढ़ी कम अज कम कोर्ट अल्लाह जी में उन ते केस दाखिल कराए जा त अरे सॾु कयो हई हैया अला खैरिल अमल त शौज़ में त विलायत पढ़े ई कोन थो तो जहिड़ो ठग को बुलंद आवाज से सभिनी खे सलवात अचे थी अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद व आले मोहम्मद। बस भाइयों इज्जत जो बड़ी थी तो असां वटि सवली विलायत पहुती तारीख़ ते गौर कर हुसैन जी अम्मा सहाबिन जा दर खड़काए मुंहिंजे शोहर जी विलायत मातमियों असां ते तो वो इम्तिहान ना है इन मेंबर हुसैन जो कसम हुसैन जी मां जख्मी थी ॾोह विलायत घर जो दरवाजो जलियुस विलायत जे करे मोहसिन शहीद थी वियुस विलायत रोवण वारो 4 कलाक हुसैन जी अम्मा मुसलमाननि जी दरबार में हिन इलाइक़े वारो कहीं ईअं न चयो रसूल जी धीउ कुर्सीअ ते वेह थकिजी पई 4 कलाक गुज़रण जे बाद हुसैन जी अम्मा एक पैर मथे खणी वरी ज़मीन ते रखी होरिया सॾ करे चए थी चाचा सलमान मां थकिजी पई मातमियों वो लफ्ज़ मां न पढ़ी सघंदुसि जॾहिं सलमान ॾसी सहाबियो मोहम्मद रसूल जी धीउ बीठी हिकु हरामी इहो चई मोड़ाए छॾियो असां घुरायो अथसि जीअं आई आहे तीअं वापसि मातमियो गवाह जुठलाया वयसि हाणे जे मोमिना कब्र हुसैन दिल में हूंदई जॾहिं पुछा कयूंसि न का लिखत पंहिंजे बाबे वारी तहरीर मुसलमाननि खे ॾिनई हाणे जे मातम न करे सघई हाय तुंहिंजे वस में आहे मातमियो तारीख़ जेको लफ़्ज़ लिखियो आहे फशकहू शकतन ईअं उनखे पुरज़ा करे ज़हरा जे आॾोश हाणे क़दरदान वेठा आहियो जेका हुन गुस्ताखी कई उहा मां पढ़ण नथो चाहियां जीअं जो तहरीर जा टुकड़ा थिया हुसैन जी मां पुरज़ा मेड़ींदे बुढ़ड़ी थी एॾो सदमो मिलियसि
वार सफ़ेद थी वयस रोंदी मोटी अचे मुसल्ले ते वेठी तो पंहिंजी धीउ ज़ैनब साइण बि न सुधी रुगो इहो ॾुख न हुयसि जंहिं दर ते रसूल क़ुरान जी तिलावत कंदो हो उन दर ते बायूं खणी हाणे जे हाय कंदो आहे कि तुंहिंजी इबादत थी वञे रुगो दर खे बाहि न लॻी उहो ज़हरा मथां रुगो दर न किरियो हाणे मां कीअं पढ़ंदुसि तूं कीअं ॿुधंदे रुगो दर मथां न किरियो काॾे निजस पेर हिननि जा उहे ज़हरा जे मथां दरवाज़े जे मथां गुज़रनि एॾो ज़ख्मी थिया हुसैन जी अम्मा पुटनि जे हूंदे मां मदीने में चबुक झलींदी हुई ओ मातमिया अल्लाह तुझो मातम कबूल कर सिवाय गमे हुसैन जे ॿियो को कम न मिलई ओ मातमिया जॾहिं 3 जमात सानीअ जी रात आई ज़हरा अली खे घुराए चए मां हिकिड़ी रात जी महिमान मूंखे बाबो वठण थो अचे या अली मूंसां वे त मां वसियतूं ॾसिया करण मातम है ओ मातमिया पहिरीं पहिरीं वसियत ॿुधायई या अली मुंहिंजो जनाज़ो रात जो खण ॿी वसियत थी कयां मौला जंहिं मुंहिंजो मोहसिन मारियो आहे उन्हनि खे इतला न ॾिजां ओ मातमिया हिकु औखी वसियत कयई जहिड़े साबिर मां शुरू कयो आहे कहिड़ी वसियत कयई रोई करे ज़हरा चवे थी या अली मुंहिंजे औलाद जी पारत हुजे ओ मुंहिंजी निमाणी धीउ ज़ैनब जो ख़याल या अली थी सघई ॾींहं जो घर घटि अचिजां ओ मातमिया तुंहिंजो कहिड़ो ख़याल लाली थी सघे ॾींहं जो घटि अचिजां अली फरमाए थो ज़हरा घर बि मुंहिंजो घटि मां अचां वसियतूं बि पाण थी करे रोई करे चए थी मौला जॾहिं पहिरियां ईंदो ज़ैनब मुंहिंजे पुठियां लिकंदी हाणे जॾहिं मां थी वञा इहा कंहिंजे औले लिकंदी ॿी वसियत कयई अली खां सब्र न थी सघियो बीबी रोई करे चए थी मौला मुंहिंजे हुसैन खे रात जो उञ लॻंदी ओ मां सॼी सॼी रात निंड न कंदी आहियां कंहिं वेले चवंदो आहे पाणी ॾियो मां करबला जो प्यासो कंहिं वेले चवंदो आहे पाणी ॾियो मुंहिंजे मथां घोड़ा भॼंदा कंहिं वेले चवंदो आहे पाणी ॾियो मुंहिंजो कफन बि न रोवण वारा हाणे जॾहिं धीउ ज़ैनब मिलण आयसि आख़िरी लफ़्ज़ ख़तम मुंहिंजी पढ़ाई जॾहिं धीउ माउ सां मिलण आई माउ जो ज़ख़्मी हथ चुमी चए थी अम्मा अॼु असांजा मामा हुजनि अम्मा अॼु तुंहिंजा भाइर हुजनि अम्मा तुंहिंजो दर न चले तोखे चाबुक न लॻंदा अम्मा अॼु भाइर हुजनि तुंहिंजो मोहसिन न मारिजे ओ मातमिया हाय कजां ज़रूर उन वेले ज़हरा करबला खे यादि करे रुनी रोई करे चए थी धीउ न रुआ न मूंखे को भाउ हो न मुंहिंजो बाबो चाबुक झलिया दर चलियो धीउ
या हुसैन